मिठीअ में वियम दौरान फौत थियल औरत जे मामले ते कोठायल गरजाणीअ में डॉक्टर ऐं डीसी थरपारकर पाण में विछड़ी पिया। सिविल अस्पताल मिठीअ में कुछ ॾींहं अॻु डिलीवरी दौरान फौत थियल औरत निर्वदा सोनारो जी मौत बाबति इंक्वायरी लाइ कमिश्नर मीरपुर ख़ास जी मौजूदगीअ में गरजाणी कोठाई वई, जंहिंमें डीसी एमएस ऐं डॉक्टरियाणियुनि खे हथकड़ियूं हणी जेल मोकिलण वारा जुमिला इस्तेमाल कया, जंहिं ते मीटिंग जो माहौल ख़राब थी वियो। कमिश्नर मीरपुर ख़ास विच में पइजी झेड़ो टारियो। तलखी बाद एमएस गुल मोहम्मद विस्तड़ो ऐं अमले तोड़े डॉक्टरियाणियुनि डीसी मोहम्मद नवाज सोह जी बदइखलाक़ी ख़िलाफ़ एहतजाज करे अस्पताल में हंगामी गरजाणी कोठाई। डीसी मोहम्मद नवाज सोह जो चवण हो त मिठी सिविल अस्पताल में उम्मीदवारी औरत निर्वदा डॉक्टरनि जी लापरवाही सबब फौत थी आहे। हुन चयो त अस्पताल में डॉक्टरनि जी गफ़लत सबब रोज़ लाश खॼनि था। अस्पताल कबाड़ खानो बणियल आहे। ॿिए पासे सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले इस्तीफ़ाऊं लिखी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते संदन चवण हो त डीसी मोहम्मद नवाज सोह खे को हक़ नथो पुॼे त हू अहिड़ी ॿोली इस्तेमाल करे ऐं हथकड़ियूं हणण जूं धमकियूं ॾे। जेसीं ताईं डीसी ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी, तेसीं ताईं सुभाणे खां सॼे ज़िले जूं अस्पतालूं बंदि कंदासीं ऐं बाद में एहतजाज जो दाइरो सिंध सतह ताईं वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।